पाकिस्तान फिशर फोक फोरम तरफ़ां मौसमियाती इंसाफ़ नाजाइज़ कर्ज़ जी मनसूख़ी ऐं कर्ज़ ते गॾियल क़ौमनि जे फ्रेमवर्क कन्वेंशन जे मुतालबे लाइ हिकु रैली कढी वई, जंहिं में वॾी तादाद में माहिगीर औरतनि ऐं मर्दनि शिरकत कई। रैली कोरंगी क्रीक एयरबेस जे मेन गेट खां शुरू थी ऐं मिल नेटिजेटी इब्राहिम हैदरी ते ख़त्म थी। रैली खे ख़िताब कंदे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे जनरल सेक्रेटरी सईद बलोच चयो त आलमी माली ढांचे ते अमीर मुल्कनि जो ग़लबो आहे, जॾहिं त ग़रीब मुल्क रुगो कर्ज़ वठण ऐं सूद ॾियण जे अज़ाब में पीसजी रहिया आहिनि। हिन चयो त इन चक्कर मां निकिरण लाइ अहिड़ी माली निज़ाम जी ज़रूरत आहे। रैली खे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अयूब शान ख़ासकैली, PAF कराची जे सदर मजीद मोटाणी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदुमि त पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिं में वॾी तादाद में माहिगीर औरतनि ऐं मर्दनि शिरकत कई। रैली कोरंगी क्रीक एयरबेस जे मेन गेट खां शुरू थी ऐं मिल जेटी इब्राहिम हैदरी ते ख़त्म थी। गरीब मुल्कों के कर्जे We want climate justice. 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 खत्म करो खाली जारी रहती। वो जारी है जारी रहती। जब तक खाली जारी रहती। जैसी रात अंधारी रहती। जब तक खाली जारी रहती। वो जैसी रात अंधारी रहती। जब तक खाली जारी रहती। वो जारी है जारी रहती। जब तक खाली जारी रहती। वो जारी है जारी रहती। जब तक खाली जारी रहती। जैसी रात अंधारी रहती। जब तक खाली जारी रहती।